प्यारे दोस्तों, अज जो किस्सो वताए फ़क़ीर जो आहे। वताए फ़क़ीर जा तमाम दिलचस्प किस्सा तव्हां ॿुधा हूंदा, लेकिन ही किस्सो ज़रूर हिकु दफ़ो ॿुधंदा। कंहिं ॾियारे वतायो फ़क़ीर हिकिड़े रस्ते खां अची रहियो हुयो ऐं वताए फ़क़ीर जी नज़र हिकु खजीअ जे दरख़्त ते पई, जंहिंमें निहायती ॻाढ़ियूं ख़ूबसूरत पकल खारका खजूर बीठा हुया। वताए फ़क़ीर पंहिंजे दिलि में सोचियो त चलो हिन खजूर तां चढ़ी चंद खारका पटिजनि। त वतायो फ़क़ीर उन खजीअ जे दरख़्त ते चढ़ण लॻो। वतायो फ़क़ीर खजीअ जे दरख़्त ते चढ़ी पहुतो मथे ऐं वतायो फ़क़ीर उते खाइण लॻो खारका। वतायो फ़क़ीर कुझु खजूर खाई। जॾहिं वताये फ़क़ीर जो पेट भरियो त वताये फ़क़ीर कुझु खजूर पंहिंजे खीसनि में ऐं झोलीअ में भरे उहा झोली बंदि कई। हाणे वतायो फ़क़ीर खजीअ तां वापसि लही रहियो हुयो त हाणे वतायो फ़क़ीर उन खजीअ तां लही न पियो सघे, जंहिं ते वतायो फ़क़ीर रणियूं करण लॻो, आहे को अलाह वारो, आहे को अलाह वारो, मूंखे हिन खजीअ तां लाहे। उन जे दौरान थोरो अॻिते हिकिड़ो बकरार ॿकरियूं चारे रहियो हुयो। बकरार जॾहिं उहे दाऊं ॿुधियूं त बकरार हेॾे होॾे निहारियो त आहे केरु। आख़िरकार बकरार थोरो अॻु भरियो थियो ऐं बकरार जीअं वेझो थियो त बकरार जी नज़र पई त हिकु खजीअ जे दरख़्त ते वतायो फ़क़ीर चढ़ियो बीठो आहे ऐं वतायो फ़क़ीर रणियूं करे रहियो आहे त मूंखे आहे को अलाह वारो लाहे। पर हो इहो नज़ारो पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहियो हुयो। कुझु टाइम गुज़रियो, वताये फ़क़ीर हेॾे होॾे निहारियो, लेकिन कांहिं उन जी मदद न कई। आ बादशाह दस्तगीर, मूंखे हिन खजीअ जे दरख़्त तां लाहे त मां तोखे मेंह ॾींदुसि। थोरो वतायो फ़क़ीर खजूअ खां हेठि लथो, वरी ॿीहर चवण लॻो, आ कलंदर बादशाह, हिन मूंखे खजूर जे दरख़्त तां लाहे त तोखे ॻऊं ॾींदुसि। वरी थोरो लथो, आ भिटाई बादशाह, हिन खजीअ जे दरख़्त तां मूंखे लाहे त ॿकरी ॾींदुसि। आ सचल सरमत, मूंखे हिन खजीअ तां लाहे त तोखे कुकुड़ ॾींदुसि। अदा ईअं वतायो फ़क़ीर कंदो कंदो आख़िरकार हेठि खजीअ जे दरख़्त तां लही जॾहिं ज़मीन ते पहुतो त उहो बकरार बि उन वताये फ़क़ीर ॾे अॻु भरो थियो ऐं वताये फ़क़ीर खे चवण लॻो, ए वताया अलाह जा वली, तो वटि त कुझु आहे कोन अलाह जा वली, त एॾी जो बास बासी दी, मेंह बासे, ॿकरी बासे, ॻऊं बासे, कुकुड़ बासे, तो वटि कुझु आहे कोन, त हाणे एतिरियूं बासां तूं ॾींदे किथां। जंहिंखे वतायो फ़क़ीर चवण लॻो, ए अलाह जा वली दरवेश, तोखे ख़बर ई कोन्हे छा, असां त हाणे हिन दरख़्त तो लही आयासीं नी, हाणे जेको हिन ते चढ़ंदो त उहो ई ॾींदो नी, असां छो ॾियूं, असां त बास बासी ते लहण जी असां लही आयासीं, हाणे जेको न खजीअ जे दरख़्त ते चढ़ंदो त उहो ई बास पूरी कंदो, असां छो कयूं। त दोस्तो, कॾहिं कॾहिं असांजा दोस्त बि के अहिड़ा